करेला तुझो मकसद आ त हितां ई वापस मोटी वञूं का बि मुश्किल कान थींदी। मुंहिंजा मालिक तुंहिंजो महिरबानी माफ़ी इंसानन खे मिलंदी आहे, अहिड़नि शैताननि खे न, अहिड़नि शैताननि खे न। ये चमड़ा जेके घर में अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद कयां थो बिल्कुलु ठीकु ठाक खैर खैरियत सां हूंदो। दोस्तों अॼु जी वीडियो आहे असांजी वाच करण जी पंहिंजा पर हुआ एपिसोड 353। दोस्तों असां गॾु हुजो इंशाअल्लाह पूरो एपिसोड गॾु ॾिसंदासीं। बिना टाइम वेस्ट किए हलूं था वीडियो की तरफ से। अले मारे छत पर मां ही घर छड़े कोन ईंदस। मां त साफ कीअं न थियने अच एतिरी जल्दी छो थो करी? मूंसां मिलियो न वेंदे छा? सारा सामिलियो नूर में चलता छोटा आंख दार लाया के दार इतना बड़ी ज्यादा आ गए अच्छा क्या को तो मता इल्जाम ही आयो ऐ तू पानी चाहिए नो ये सरकार सफाई ॾियण जी एतिरी वधीक ज़रूरत न आहे। मां तोखे पंहिंजे तॾहिं तां निकिरण जी इजाज़त ई नहीं करे ॾिनी त आख़िर मां ॾिसां त तूं कहिड़ो क़दम थो खणी। जेकॾहिं इत्तेफ़ाक़ हुजे हा त तूं घर छॾण जी कोशिश ई न करे हा। सरकार हाणे वधीक कूड़ हणंदे त तुंहिंजे लाइ अञा ई मुसीबत पैदा थींदी। जल्द ने रुस्तम अरबेली जे निकाह जो फैसलो कयो जो मुखे त न मोए सोचण जो वक्त ही कोन दिनो। हाने कया त छा कया थी तू ही का सलाह दे कि हमारी छोकरी रुस्तम सा खुश रही सगन। अरे हाने तने तू मुझे चवण ते हले ही कोन थी त मुखो सलाह वठण जी जरूरत के आई दादी तू बड़ी का सार सड़ी दिल सा सलाह दी गांधी त वठा किए जे करे तू दिल सा सलाह दे तो उन्हें मथा मां अमल जरूर कंजे से। भाई गाल रुस्तम जी अगई शादी थियला ये बिना है त को अकुराड़ी सुराड़ी हुजे त खणी जवान जमाण को बात करी भाई जवानियो इते पहाजा किए ठाने ए छोरी पाके भी सुनोरे सा चाहे न तबरी भी रबु साने का कराइस बुध मु त यो सोचो तो पंजे पुट ढोलण ला चवंदे पर आज त तो मुखे दिल सा सलाह ॾिनी आहे इहा त मुखे तो मां उम्मीद ही कान हुई। ओ दी मां पाजे ढोलण जे लाइ तोखे 1000 दफ़ा चई पर तू ॿुधे ई कोन थी पई। ओटे सुहाणे को मोरे जो तोड़ो जॾहिं लपाट लॻंदई न लौंदड़ी यारी टका जे हिते किरंदी ऐं सम्झ में ॻाल्हि अचे वेंदई त भागन भरी वाके सच पई चवे। सलाह त ॾिनी थी पर इहो छोल खड़ियो पई पिटी अला करे त अरबेली जो घर आबाद हुजे। भाई हाणे इहो ॿुधा करे तो निकाह थिएसि सुभाणे रात आहे अरबेली रुस्तम जो निकाह तू बच जाए बात मिठो करे वञे ईंदस माई ईंदस जरूर ईंदस पर मिठे बात करण जे लाइ कोन ईंदस तहां जे खाधे में जहर मिलाइण जे लाइ ईंदस। भाई वॾी का साड़ सड़ी बी तो मां उम्मीद अब केड़ी रखजे मुझो कड़ी उम्मीद आहे तहां में त तहां में उम्मीद आ थो रखो पई उडण जी हद है। चलो तू वनी हाने आराम कर। अब साईं जगह नहीं चा ये वक्त न है बाहर वञण जो पुत्र तू वनी आराम कर बाहर दुश्मन वाला रही भली दादा हण गार्डन जो गेट ते बिठा अरे ले असां जी पेरी अकल सा अजी पिड़ कंदा खणी जो कमाल वाला भाजियो न पर तव्हां के हवेली में खणण जो वक्त ही कोन मिलंदो। अरे ले
तुंहिंजो मक़सद आहे त हितां ई वापसि मोटी वञूं? हवेलीअ में दाख़िल थियण जी ॿी का बि वाट कान्हे। भली दादा, जेकॾहिं ॾाकण हुजे न, हवेली जे पोयां अंदरि दाख़िल थी सघिजे थो। आज़ाद, अरल सलाह सुठी ॾिनी आहे। सुभाणे पूरे बंदोबस्त सां अचणो पवंदो। आज़ाद, पहिरियां रुगो हवेलीअ में पेर रखूं, पोइ बादल खे काबूअ में करण का बि मुश्किल कान थींदी। वलीदाद आऊं त रब्बू सां ई ज़िंदगी गुज़ारण चाहियां थी, पर रब्बू जे दिल में पंहिंजे लाइ नफ़रत ॾिसी मूं रुस्तम सां निकाह जो फ़ैसिलो कयो। पर जेकॾहिं रब्बू चाहे त आऊं अॼु ई इहो फ़ैसिलो मटाए सघां थी, छो त मुंहिंजो पहिरियों प्यार रब्बू ई आहे। गलत, मौलाबाद, सिर्फ ऐं सिर्फ मौलाबाद। छो त मुंहिंजो पहिरियों प्यार रब्बू ई आहे। जेकर सच चयो आहे त बोल मुंहिंजे नसीब पाण ठोकर पियो हणा। सिर्फ अरबेली में वो भी अरबेली खे चाहियो। मुंहिंजो अॼु प्यार राणी जैसा सभी बात कही उनखे सोचा सोचियो ऐं हाणे अरबेली खे मां सोचियो कॾहिं कॾहिं ॾिठुसि, कॾहिं तूं सम्झी वे मूं छा चयो? सरकार, जानू मां हथ कढण मां छा मिलंदो? मां त चवां थो हिनखे पूरो करे छॾियो। जानू हितां निकिरण खां पोइ शेर खान वारनि जो रुख कयो ऐं उते वञी पनाह वरिताई त पोइ पूरी पक थी वेंदी त अदा मथां हमलो कराइण में जानू जो हथ आहे। जेकॾहिं जानू उन्हनि जो रुख न कयो त पोइ ख़बर पवंदी त शेर खान वारा ऐं जानू पाण में कोन था ऐं अदा मथां हमले करण में कंहिं ॿिए जो हथ आहे। कमाल, पहिरियां मां घर वारे दुश्मननि खे ज़ाहिर करणु चाहियां थो। एतिरो ख़तरो ॿाहिरि वारे दुश्मन खां न आहे जेतिरो ख़तरो घर वारे दुश्मन खां। मां जानू मां हथ कढां थो। कमु अहिड़ो कजां जीअं जानू महसूस न करे त असां जान वारी जानू खे भॼण जी मोहलत ईअं लॻे जीअं जानू पाण भॼण कामयाब थी। ईअं ई लॻंदो सरकार। इहो कमु 2 ॾींहनि अंदरि थियणु खपे। इहो कमु 2 ॾींहनि में थी वेंदो सरकार। यादि रख, लापरवाही करण वारे खे मां कॾहिं बि बर्दाश्त न कंदो। कमु नंढो हुजे या वॾो, पर दानाई सां थियणु घुरिजे। रुस्तम पुट, सुभाणे तुंहिंजो निकाह, तोखे जेका बि तयारी करणी आहे न, उहा तूं तयारी करे छॾ। मूं तयारी करे छॾी आहे चाचा। बाबा, अरबेली सां निकाह मां कंदुसि। हाँ, इहो तूं पहिरियां फ़ैसिलो करी आहे सोट। जेकॾहिं हिन वक़्तु चए थो न त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई, तुंहिंजो अञा निकाह कोन थियो आहे न। तूं माठ कर मां तोखां सलाह कोन थो वठां। कमा चाची सही थी चए त तुंहिंजे निकाह खां पहिरीं हलालो थींदो ऐं तुंहिंजो सौट मां हलाले लाइ निकाह कोन थो विझां, पर मां अरबेलीअ सां ज़िंदगी गुज़ारण जे लाइ निकाह कंदुसि। पर अरबेलीअ सां ज़िंदगी गुज़ारण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे रुस्तम। मां सुभाणे निकाह कंदुसि ऐं तूं पंहिंजो इरादो मटाए छॾ। इरादो मूंखे न, तोखे मटाइणो पवंदो सोट। महाराणी छॾ रबो, महाराणी मां न। तूं
तू थो करी सोट चाचा समझाए रबू के समझाए वो तुझो सोट बाबा मां कुछ भी बुझा न तुझे तू सोचे समझी फैसलो कयो यो मुझे पहिरियो आखिरी फैसलो थई तो फैसले करण में घणी देर करे छड़ी रबू ठीक आ सो मां भी साथ तू सुभाणे किए खबर बेली साथ निकाह करे या धमकी बनी उन्हनि खे ॾे जेके तोखां वाकिफ़ न हुजनि धमकी न सोट बेली सां निकाह मां कंदुसि मां जेको बि विच में आयो न वो मारियो विधुई बाबा मारियो अॻ में घणा खून कया अथई तो मूंखे मारी अथई पुट तू ही खड़ी से देखे छॾ मायने में सिद्ध कहिड़ो मां दिल ऐं दिमाग़ में हर पहली के पाजी साल तस्लीम कयो आहे पर बाबा या ॻाल्हि रबो खे केरु सम्झाए चाचा इहो तोखे सोचणु घुरिबो जॾहिं बार बार रब इनकार कयो तॾहिं तो वञी मुंहिंजे मथां वज़न रखियो ऐं हाणे वरी रबू मसइलो थो खड़ो करे इन्हीअ करे चवां थो त वञी रबूअ खे सम्झाए छॾ सुभाणे जेकॾहिं हिका ॿार को बि मसालो खड़ो थियो न त मां कंहिंखे बि बख़्श कोन कंदुसि ऐं तूं वञी रबूअ खे सम्झाए चाचा कहिड़े इम्तिहान में फासाए ये वठ जानो खाई वठ मानी ये तुझी जिंदगी जी आखिरी रोजी आ अॼु ॾींहं खां पोइ तो दाणो पाणी बंद हमारा दाणो पानी मथे में तमिया तुझे तमिया न कि तुझे वडेरे तमिया रोजी रिस्क मौला के ॾियणी आहे उहो ॾींदो तूं ॾे छा ॾींदे जानू बादल खान फैसलो करे छॾियो आहे रात वारी मानी खां पोइ तुंहिंजो कमु तमामु करणो पवंदो इन्ही करे ही पंहिंजो आख़िरी नसीब सम्झी खाई वठ मां तो में हिकु उमेद रखी आयो आहियां ऐं मूंखे पूरी पूरी पका त तूं मूंखां कंधु कोन कढाईंदे चाचा मां इनकार न कयां पर मूं ख़बर ॿुधी आहे त रुस्तम अरबेली सां निकाह थो करे ऐं तव्हां था चओ त मां हुन सां निकाह कयां पुट पहिरियों रुस्तम खे राज़ी कयो हुन अरबेलीअ सां निकाह करे छॾियो वरी हाणे रुस्तम हुनखे तलाक ॾियण खां इनकार करे छॾियो जेकॾहिं सुभाणे रुस्तम अरबेलीअ खे तलाक न ॾिनी न त छेड़ो असांजे घर में पइजी वेंदो पर हिकु राति लाइ चाचा मां बि निकाह नथो करे सघां छा चाचा तूं ई ॿुधा मूंखे माण्हू मूं मथां खिलंदा न पुट इहा शरीयत जी ॻाल्हि आहे हिन में खिल छाजी खणी जे माण्हुनि जे खिलण खे मुंहुं ॾेई वञा पर रुस्तम खे मुंहुं केरु ॾींदो मां अञा हो कोन आहियां जो रुस्तम ईअं तोसां हरू भरू खोसंदो तव्हां हली आयो मां तव्हांखे जवाबु कोन थो ॾियां पर अरबेली सां निकाह हिकु शर्त ते कंदुसि ॻाल्हि कयो जॾहिं रुस्तम अची चवंदो न उन खां पोइ पुट मूं वॾे जी ज़ुबान जे मथां तोखे एतबार कोन्हे चाचा सावण तूं बि कमाल थो करीं अॼुकल्ह नंढा वॾनि जी ॻाल्हि किथे था ॿुधनि चाचा सावण खणी जो मां निकाह लाइ तयारु थी अचां रुस्तम अची मुंहिंजे सीने ते बंदूक रखे पोइ मुंहिंजी इज़त छा रहंदी ठीकु आहे पुट जेकॾहिं रुस्तम हली अची तोखे पाण चवे पोइ त तूं इनकार कोन कंदे न पोइ त इनकार जो को सबब नथो बणिजे चाचा सावण तूं पंहिंजे तरफ़ खां तयारी कर ऐं मां रुस्तम खे राज़ी करे थो वठां राति तुंहिंजो निकाह थींदो ऐं वरी सुभाणे टिनि शाहिदनि जे साम्हूं तोखे अरबेलीअ खे तलाक ॾियणी पवंदी इन जो मक़सदु अरबेली मुंहिंजी हिकु राति लाइ पार थींदी पुट ईअं ई सम्झ ॾिसूं था हिकु राति जो घोट बणिजी
जानू जिन्न इते वेठे वेठे दुख मरी वेंदे तूं उठ किथां को गुरखो गोल का तरी गोल कुक निकल नहीं कर उठ मारी किस्मत हाँ रख पैरन पे जोर भज खबर पवंदी त जानू जिन कंहिंखे तो टांडा ॾियारे चाचा तव्हां जेको फ़ैसिलो कयो मां उन मथां अटल आहियां हाणे वधीक मूं मथां ज़ोर न रखो ऐं न ई वरी मूंखे होश मां कढो ॿाहिरां तूं इमदाद खे वठी अची अरबेलीअ सां मुंहिंजे घर में निकाह कराईंदो इहो मां कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदुसि तव्हां घर जे छेड़े टारण जे करे इहो फ़ैसिलो कयो आहे तव्हां घर जो छेड़ो टारियो कोन पिया पर अञा बि घर में मसाला था पैदा कयो अब्बास हित खे छॾ जॾहिं तुंहिंजी शादी थियल आहे त पोइ ॿी शादी लाइ ज़ोर छो थो रखी चाची हाँ चाची हे मूंखे ॾेखारण जे लाइ शादी ज़रूर कंदो पोइ उहा कारी हुजे कोजी हुजे लंगड़ी हुजे पर हिन खे शादी ज़रूर करणी आहे राणी इहो मुंहिंजो फ़ैसिलो न पर चाचा जो फ़ैसिलो हो चाचा हद खां वधीक मूं मथां ज़ोर रखी मूंखे राज़ी कयो वरी हाणे मां ई तोखे मिनत थो कयां त इहे ॻाल्हि सां लही वञे छो चाचा छो छो मां ज़िद था लहां हाणे इन्हीअ करे जो रब्बू पंहिंजो राज़ को ॾेखारियो आहे ऐं मां वरी ज़िद था लहां बाबा जेकॾहिं मां रब्बूअ जे मथां ज़ोर थो रखां त रब्बू केरु ऐं तूं केरु जेकॾहिं तूं असां ॿिन्ही में फ़र्क़ु कोन थो सम्झी न त पोइ रब्बूअ खे हथ छो नथो खणाई उहो उनजे करे त पहिरीं हरबेली रब्बूअ जी निकाह ॿधी ज़ाल वरी बि हिन घर में रब्बूअ जी ज़ाल ई थी रहंदी उहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे चाचा अॼु मुंहिंजी बि ॻाल्हि ॿुधी छॾ जेकॾहिं सुभाणे हरबेलीअ जो ई मुंहिंजो तो निकाह न करायो त पोइ हिन घर खे ॿिनि हिसनि में विरहाइण में मूंखे केरु बि रोके नथो सघे सुभाणे साईं मां विचां फेरी ॾारींदुसि ऐं मुंहुं पुॼण हिक ॿिए जो मुंहुं बि कोन ॾिसंदासीं आख़िर ताईं जानू मथां नज़र रखिया रस्ते में उनखे छॾे हलियो आहे
सरकार आखिर ताईं जानू जे मथा मुंहिंजी नज़र हुई। कहिड़ो रुख कयई? तव्हां सचा आहियो सरकार। जानू शेर खानाननि वटि वञी पनाह वरिती आहे। मूंखे पहिरियां ई पक हुई त जानू ख़तरनाक आहे, पर सबूत कोन हुयो। इन करे इहो कदम खणणो पइजी वियो। सरकार हाणे छा हुकुम आहे? जानू वारी ज़िंदगी धोबी वारे कुत्ते वारी बणाए छॾींदुसि। न घर जो रहंदो न घाट जो। वक़्तु अची वियो आहे शेर खान वारनि खां हाणे हिसाब किताब वठण जो। चाचा वरियाम, जंहिं माण्हूअ जी असां छिकी ॾिसण बि पसंदि नथा कयूं, उन चमड़े खे तो पंहिंजे घर में विहारियो आहे। अफ़सोस आहे मूंखे तुंहिंजी सोच ते। चाचा वरियाम, जेकॾहिं न ही असांखे ॿाहिरि ईअं मिली वञे हा, हिनजे लाश खे हिनजा माइट बि न सुञाणनि हा। घर में दाख़िल थियो आहे सो बि तव्हांजे करे। हिनखे कहिड़ी सज़ा ॾियूं? सब्र खां वधीक को बि हथियार न आहे हूंदो। माफ़ीअ खां वधीक ॿियो को बि पलांदो न आहे। हिनखे मां माफ़ करे सभु कुझु विसारे पोइ पनाह लाइ हिते वठी आयो आहियां। चाचा वरियाम, माफ़ी इंसाननि खे मिलंदी आहे, अहिड़नि शैताननि खे न, अहिड़नि शैताननि खे न। ये चमड़ा जेके घर में अची विहारिया अथई, इन्हनि खे माफ़ी न मिलंदी आहे। शेर खान, गहराई जी बेइज्जती करण जो तोखे को बि हक़ कोन्हे को। तव्हां ॿई ॼणा मूंखे माफ़ नथा कयो न, या खणो बंदूक, हणो मूंखे गोली, हिते ई मूंखे पूरो करे छॾियो। करण तो ईअं ई घुरिजे, पर असां एतिरा वयल न आहियूं। घर आयल महिमान खे मौत जी निंड सुम्हारियूं। जबल ने मतलब त तव्हां यार मूंखे माफ़ कयो। अंदर जा पलीत गुंडरा के जाइजा। अरे तोखे असां हिते रहण ॾींदासीं? तो समझो छा आहे चमड़ा के जाइजा? तूं असांजे घर में रहंदे? हिते उहो रहंदो जेको मुड़ुसु माण्हू हूंदो। मुड़ुसु माण्हूअ जे घर में रहण तो जहिड़े चमड़े जे वस जी ॻाल्हि न आहे जो असां तोखे पनाह ॾियूं। या त ग़लती चाचे वरियाम कई आहे जो तोखे एतिरो वक़्तु विहण ॾिनो अथई। शेर खान, मां हिन सां वाइदो करे चुको आहियां। अच्छा, तोखे त ख़बर आहे न हिन असांजी औरतुनि सां कहिड़ो सलूक कयो आहे। मूंखे सभु ख़बर आहे, पोइ बि मां सभु कुझु विसारे छॾियो। चाचा वरियाम, तूं बि हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। मां तोखे आख़िरी भेरो चवां थो, जेकॾहिं ही चमड़ो हिन घर में रहियो न त पोइ ही शेर खान हिन घर में न रहंदो हिन घर में। खुदा हाफ़िज़। शेर खान, शेर खान, जा जेकॾहिं शेर खान हितां कावड़जी वियो न त पोइ मां बि हिन घर में कोन रहंदुसि। बावरियाम, जराऊं तव्हांजे विच में जहिड़ो करणु नथो चाहियां। ठीकु आहे, जे काटजी था वञनि, माफ़ी नथा ॾियनि त पोइ यार आऊं भला। यकीनन दोस्तों अवांखे वीडियो पसंद आयो तो पंहिंजा पारा 353 एपिसोड दोस्तों असांखे ॾिजा इजाज़त। वरी मिलंदासीं अगले वीडियो में। शुक्रिया।